छा पई सोची? एहसासनि जी ॼाण में अणिजी वियल शख़्स छा थो सोची सघे? ज़ीनो, तक़दीर तोखे तमाशो ज़रूर बणायो, पर हक़ीक़त इहा आहे त तूं हिकु आम सोच वारी घरेलू छोकिरी आहीं। तुझी इहा ॻाल्हि सही आहे त मां ज़ीन जे अमीर छोकिरे सां शादी कराइणु चाहियां थो, पर मां उहो ख़र्च वापसि न बल्कि हुननि जी ख़ुशी ॾियणु चाहियां थो। कुर्बान साहब, भला ज़ीनत जहिड़ी बाज़ारू छोकिरीअ सां केरु अमीर ऐं शरीफ़ माण्हू शादी कंदो? जेकॾहिं तव्हांजी सोच सही आहे, मां कुर्बान साहब खे कॾहिं बि ईअं न करणु ॾींदुसि ऐं तव्हांखे इज़त वारी ज़िंदगी ॾियारण लाइ हक़ जो आवाज़ मां बुलंद कंदुसि। वकार साहब, तव्हां चांहि पीती? हा, चांहि बि पीती ऐं ज़ीनत सां बि कचहरी थी। छो तो तूं पंहिंजे पाण खे अकेलाई जा अज़ाब ॾीं? ज़ीनत, मूं सॼी उमिरि पंहिंजो पाण सां धोखो कयो आहे, पर तुंहिंजे मामले में मां अखियूं ॿूटे नथो सघां। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।